एक हमरा હતો वो जबल मना जबला में पत्थर कुटतो मना कुटे 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 ककरी सिनी ठाए दे तो हमारा सेठ ना वो जाए फर्श करतो ये धंधो मजूरी करते पर वो घर में बाती 5-7 बाती आदा मतलब वो मजूरी में ये पूरा ही करे थे नहीं चले पूरा ही थे करे अटो लूण मिर्चा ले आए अटो खंड घी ले आ पर ये पूरा ही करे एक नहीं है बेटे तो कम पे करे पत्थर पे कुटी दे तेसी एक माकोड़ी पासे में मटी बाजरी रू कण खणी मटी तॾहिं इहे ॾिठी त हूं त इहे पत्थर कुटे 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 मुंहिंजी पूरा त इहे माकोड़ी इहा मटी आहे ऐं भॻवानु इहे न कण ॾेई छॾींदे माना कण ले का आई माना किथां न किथां माना भॻवानु इहे न रोज़ी मोकिले ॾींदे हूं त मथो हणे हणे थको माना मां पूरा कॾहिं कॾहिं थिए कॾहिं न थिए इहे माकोड़ी न माना इहे न ॾेई छॾींदे रोज़ी ॾेई छॾींदे पर हू धंधो कराईंदो त माना पत्थर छॾे आए रहो घरे घरे आयो घरवारी कहती अॼु की थियो सवेर आयो रहा तो कमु करिणो आहे को की तो मजूरी हूं करे करे थको मां पासे में माकोड़ी मटी उहे मुंहं में बाजरी कण खणी गई पई उहे त जबल पत्थर उहे बाजरी कण का आयो माना भॻवानु रोज़ी ॾे थो पर घर वेठे माना जे ॾे थो करी सघे माना नितणो धंधो मजूरी कराईंदो बसि जॾहिं माकोड़ी न कण ॾेई छॾे माना रोज़ी ॾेसनि कान का माना ॿ ॾींहं 4 ॾींहं 3 ॾींहं 5 ॾींहं माना दिधल गे कोन्हे भगवान ॾिठे पूरो विष्ट ये जलींदे हाणे इहे न रोज़ी कान का मोकिले ॾियां तॾहिं एक 5-7 ॾींहं हफ़्तो थिए गयो ये जिंगल गयो जिंगल बहाने गयो अॻिते जा ख़बर घाटी आहे उहे पासे में तांबे वारो चरूड़ो भरियो पियो आहे सोनरो ऐं चांदी रुपया भरियो पियो आहे ख़बर पासे में जाए उहे ढक तांबे वारो ढेगड़ो उहो ढक परो खणे जो में सोन ऐं चांदी जा रुपया माना मिल्क माख करोड़ भरियो पियो आहे ये करे इहा जे खणियो त ई मजूरी थी सघे माना पराई शइ अलाए कहिड़ी चोरी थिए थी खणाई थो आयो घरे घरे आयो घर वारे ने कहंदे अॼु हूं गयो थो जंगल गयो थो उते हिकु घाटी खपड़ी अहिड़ी उहे पासे में तांबे वारो चरूड़ो हेठि थो उहो माना भरियो पियो आहे ताणी माना मिल्कत सोन चांदी जा रुपया भरियो पियो आहे पर मी खणी वञ को खणाए जे भॻवानु ॾे थो घरे ॾे थो उते खणी आयो दे माना मजूरी ते कराई थो खणे कोन्हे हमरा हिकु लोड़े खां ॿार त उहे सुणी ॾेवे सभु पर हमरा ॾिठी ते चरूड़ो सोनो क्या तो भरे पे चांदी रुपया पे खणी दे तो हूँ जाऊँ खणे रहा हमरा जेके सुनी दे पे वो ठका जाए करे शाम रो वो तो जाए मना जो है वाक्य पार पता पर अमले खबर पास में पियो तो चरूड़ो ये ढक खोले जो है अंदर कारो नांग बैठो है अरे कहते कारो नांग बैठो तो ये हमरा मना देखे अपने घर वाले से बात करें ये जाए तो मन उहे न भली खाए मने मना देखे ये बात करें हे ठीक तो करा सिज लथो रात घणी पई तरी ये की करे मिल्कत वारो जेको देगड़ो હતો वो खणे सुधो ये घरे रखिया ढक खोलिया तो है ये भली खाए ना गया वो मटको रखे नहीं ये पगांदी है ये रात तान रखे गियोले ढक खोली गयो करे ना आपे ये खासे रात रो ये गियोले सिबुर डी गो ये ऊंचो उठ जो पगांदी पियो है देगड़ो मिल्कत रो भरियो पियो तॾहिं वे घर वाले ने सॾ कंदे हाणे संभड़े तो की था कर तो वरी वरी तो जो मालिक जे मोकिले ॾे तो ई भॻवानु मोकिले ॾे तो माना रोज़ी जो लाइ मिल्कत पई जेको काल जोई आयो है मोकिले न दे न ते को मोकिले ॾे तॾहिं उहो खणे रखींदो मिल्कत खां ॾींदो